गरीबन जो आवाज बुधो छो न था सुतल महाणु निंड महा उथो छो न था गरीबन सिंध चावल के पूरे पाकिस्तान अंदर तमाम वड़ा जुल्म पया हलन था। सिंध अवाम सिंध जी स्पेशली सिंध जी अवाम के का खबर जन आए ही कोन त छा थो हले पयो। इं थो लगे त हिनन के कोई नांग नहीं गुजरी वेंदो आ या कब्रिस्तान मां गुजरंदा आहियूं या सब मुआ पिया आहिनि। समझ में गाल को न थी अचे त ही कॾहिं उथंदा। केड़ा जुल्म अञा इन्हनि ते थियनि को अची तव्हां ते बुलडोज़र चाड़नि तव्हां ते अची करे तव्हांखे ईअं कुआड़ियूं हणनि त तव्हां उथंदो। तव्हांजा आबादगार बि मरनि उन्हनि सां बि ज़ुल्म, तव्हांजे उस्तादनि सां बि ज़ुल्म, तव्हांजे ॿारनि नंढड़नि सां बि ज़ुल्म, तव्हांजे पीअरनि सां बि ज़ुल्म, तव्हांजे बच्चनि सां बि ज़ुल्म, तव्हांजे हिक हिक ॿार खे वॾे खे चिते छॾियो अथऊं बि उथो कोन था। कॾहिं उथंदव? ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथो। जेतिरो देर सां उथंदव ओतिरी वॾी कुर्बानी ॾियणी पवंदव ऐं इहा तव्हांखे डिसाइड करणो आहे त इहा कुर्बानी तव्हां ॾींदो या तव्हांजा नंढड़ा गुलनि जहिड़ा ॿार वॾा थी ॾींदा। उहे बुलडोज़रनि जे हेठां ईंदा, उहे कुआड़ियुनि हेठां ईंदा, उहे ईअं ट्रकनि हेठां ईंदा। ख़ुदारा उथो, हिन ज़ुल्म खे ॾिसो, पंहिंजे नंढड़े नंढड़े मुफ़ादनि खे पोइते करे हिन मुल्क जे मुफ़ादनि ते ॿाहिरि निकिरो, रोडनि ते निकिरो। ही ज़ालिम घटि आहिनि, ज़ालिम ही तमामु घटि आहिनि पर पाण में ॿधल आहिनि। तव्हां मज़लूम तमामु घणा आहियो पर पाण में अलॻि अलॻि आहियो। गॾिजो, रोडनि ते निकिरो, निकिरी इन्हनि जी ज़ुल्म सां ठहियल माड़ियुनि ते चढ़ी वञो। निकिरो ॿाहिरि, हिननि आबादगारनि सां निकिरो, हिननि हारियुनि सां निकिरो, उस्तादनि सां निकिरो, गुम थियल माण्हुनि सां निकिरो, हर माण्हूअ सां निकिरो, जेते बि ज़ुल्म थियो उन सां निकिरो। ख़ुदारा निकिरो, उथो, न त ईअं तबाह थी वेंदो, तारीख़ तव्हांखे यादि बि न कंदी।